अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवानी सी रहा है एसएस न्यूज़ यहाँ आयशा सजाद। नाज़िर सब खां पहिरियां हिकु नज़र हिन वक्त जी हेडलाइंस ते। काज़ी अहमद में अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंद जी फायरिंग, 65 साला पीर सन क़त्ल, हिकु ॼणो ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। मक़तूल जो लाश पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छॾियो। कंदकोट भरसाई सेक्शन थाने जी हद में हथियारबंदन जी फायरिंग, नौजवान क़त्ल थी वियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नौजवान जो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। कोडे जी भरसां कंधरा में रिक्शो बिहारण तां शेख बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फोत, लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। उबावड़ो भरसां फ्लोर मिल में कम कंदड़ कोरियत छत तां किरी फोत थी वियो। वाक़े बाद उबावड़ो पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।